मिठियाणी वेझो खोसा बरादरी जे चङे मुड़स रईस हाजी प्यारो खान खोसो जे 40 वारी तकरीब कोठाई वई, जंहिंमें रईस प्यारो खान खोसो जी पग संदसि पगदार पुट रोशन अली खोसो खे बधाई वई। दस्तारबंदी वारी तकरीब ऐं 40 वारी तकरीब में मटियारी जी मोज़िज़ शख्सियतुनि समेत खोसा बरादरी जे चङनि मुड़सनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में दरगाह सखी हाशिम शाह जे सुजाता नशीन सैयद पीर अलहयार शाह हाशमी, साबिक सूबाई वज़ीर सैयद हाजी जलाल शाह जामोट, साबिक MPA फ़कीर दाद खोसो, गुलाम रब्बानी समो, नाना नवीद अहमद समो, सैयद मुमताज़ शाह, हाजी अब्दुल शकूर मेवण, हाजी वारिस माठी, सैयद नवीद हैदर शाह, गुलाम मुस्तफ़ा उजण, PP अगवान, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह हुसैनी, वली अहद सैयद पीर शहजाद शाह हाशमी, आखमद अब्दुल लतीफ़ सिद्दीकी, सरदार अब्दुर्रहमान खोसो, गफ्फार फिताफ़ी, इंस्पेक्टर सैयद बाबू शाह समेत ॿियनि सियासी समाजी माण्हुनि सहाफ़िन ऐं इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची